ज़बरदस्त ओ ईअं फर्स्ट ईयर आहे। ॿिया बि ॾिसो कीअं थो जेको आहे हुनखे बंदि करे। ज़बरदस्त। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उस्ताद बुखार डिग्री कॉलेज दादू जी असेंबली में अवां सां मुखातिब आहियूं ऐं तक़रीबन 600 जे क़रीब जेको आहे सो असां वटि ॿार रोज़ाना जे बुनियाद ते अचनि पिया। असांखे अञा वधीक ॿार खपनि ऐं क्लासनि जे अंदरि असां मुख़्तलिफ़ बायोलॉजी जो सेक्शन अलॻि कयो आहे। ए बी इंजीनियरिंग जो सेक्शन भी असां में बि हिन हफ़्ते उहो बि करे छॾियूं, पर अञा बि असां बायोलॉजी जो सी सेक्शन करण लाइ बि तयारु आहियूं, छो त बायोलॉजी में असां वटि उस्ताद बि अवेलेबल आहिनि। ऐं महिरबानी कयो वालदेन, सिविल सोसाइटी ऐं ख़ुदि शागिर्द असां सां ताउन कनि ऐं हुननि जो अचणु तइलीमी इदारनि जे अंदरि अचणु तमामु ज़रूरी आहे, छो त हीउ इदारो हले पियो ऐं जेके अचनि पिया उहे यकीनन मुस्तफ़ीद थियनि पिया। जेके नथा अचनि उहे उन्हनि जो वॾो लॉस आहे, उन्हनि जो वक़्त जो लॉस आहे, उनजी तालीम जो लॉस आहे ऐं यकीनन इन सभिनी ॻाल्हियुनि जे करे हू मेरिट खां जेको आहे सो हटी वेंदा। सूरत हाल इहा आहे त मेडिकल जो 3 सेक्शन असां तयारु कयूं पिया ऐं इंजीनियरिंग जो असां बी सेक्शन बि तयारु कयूं पिया। ताउन कयो, अव्हां जे अचण सां ई हिन इदारनि जी रौनक आहे। हिन इदारनि जे अंदरि जेको आहे सो उहे सभु सरगर्मियूं, उहे सभु प्रोग्राम तॾहिं बहितर खां बहितर थी सघंदा जॾहिं अव्हां सभु हिते मौजूदु हूंदो, अव्हां सभु ईंदो ऐं उस्तादनि जा थक लाहींदो। पाकिस्तान ज़िंदाबाद। हलंदा हलो बच्चा, हलंदा हलो। ऐं हाणे इहो टाई अची वई आहे, टाई पायो। अक्सर शागिर्दनि वटि अञा टाई कान्हे का, नई टाई अची वई आहे येलो जी, इहा वठो। सभिनी दुकाननि ते जेके बि शइ जा दुकान सभिनी वटि अची वई आहे नई टाई। हलंदा हलो बच्चा, हलंदा हलो, शाबाश। इनखे प्यार, हिकिड़ो मिंट प्यार, लाइन में अचनि, ईअं न अचो, ईअं गॾु लाइन में अचो सभई, सभु लाइन सां अचो। डिसिप्लिन सां रहो, लाइन में रहो।